अस्सलाम वालेकुम भाई साहब। वालेकुम सलाम। भाई साहब आलू किलो तोरियो, बसर अधु किलो, पा टमाटो और ये माल्टा सुठा अथई न, माल्टनि जो बि किलो ॾेई छॾियो। साईं सुठा सुठा ॾियो। बराबरि। हा मथी पेटी माने हो न साईं, हाजी साहब मथे पेटी माने आहे। बिल घणो थियो साईं? अदा 400 रुपया दे हज़रात। एक ज़रूरी ऐलान ॿुधंदा। रमज़ान शरीफ़ जो चंड नज़र अची वियो आहे। सुभाणे खां पहिरियों रोज़ो आहे। अदा 800 रुपया थिया साईं घर 400 ॿुधायो। साईं। रमज़ान जो महीनो बीजी वियो, ऐलान जो हाणे ॿुधो। रमज़ान 400 ॿुधाए करे हाणे 800 विधियो। सुबुह सुबुह तव्हां